بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله إن شاء الله أدب النبوي بيو نمبر إن شاء الله شروع कयूं था कोशिश कयूं था त सफ़ा मुख़्तसर हुजे जीअं दोस्त परेशान न थियनि ऐं सम्झी बि वञनि छो जो इस्लाम में असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन में सेखारियो आहे अदब ऐं एहतराम ऐं इख़लाक़ ऐं सफ़ाई त इहे असीं मुख़्तसर करे दोस्तनि खे ॿुधायूं जीअं सभु को पंहिंजे कमुकार में लॻो पियो आहे ॿुधी छॾे 2 मिंट 3 मिंट इंशाअल्लाह ज़हन में बि ॻाल्हि वेही वेंदसि ऐं तकलीफ़ बि कान थींदसि ऐं असांखे दुनिया में ई सहूलियत थी वेंदी ऐं तव्हांखे असांखे अल्लाह ताला इन सुनतुनि जो असांखे अजुर अज़ीम बि ॾींदो इंशाअल्लाह। सो असां पहिरें दर्स में शुरू कयो हो सिवाक जंहिंखे मिसवाक सिवाक चवनि था अरबी में या पाकिस्तान ॾंदण चवनि था छा था चवनि जो वण जो जेको थींदी आहे ॾारी ऐं अॼु आहे अल इग़्तिसाल हिकिड़ो हूंदो आहे गुस्ल ॿिए खे चवंदा आहिनि इग़्तिसाल। अल इग़्तिसाल माना जेको सफ़ाई जे लाइ पंहिंजे जान जी सफ़ाई जे लाइ अल इग़्तिसाल थींदो आहे सफ़ाई पंहिंजी जान जे लाइ। गुस्ल थींदो आहे जनाबा जेके शादीशुदा मथे मेरो थिए इंसान त उन जे लाइ गुस्ल उहो हीउ अॼोको असांजो इग़्तिसाल जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदाईं सहाबिन खे चवंदो हो त जेॾीमहिल बि मस्जिद ॾे अचो ऐं नबी जे कौल खां अॻु में अल्लाह ताला जो कौल ख़ुदू ज़ीनतकुम इंद कुल्ली मस्जिद। असांजी दर्स ही जेके कयूं था हर शइ जो मक़सदु असांजी हिकिड़ी शइ हूंदो सुन्नत खे सम्झूं ऐं अल्लाह जे कलाम पाक खे सम्झूं। क़ुर जेको आहे असां पढ़ूं था सम्झूं कोन था त जेतिरो अल्लाह असांखे सम्झ ॾिनी आहे त सम्झूं त हिन दुनिया में असांजे लाइ आसानी थिए। त अल्लाह ताला क़ुर में चए थो क़ुर में ख़ुदू ज़ीनतकुम इंद कुल्ली मस्जिद त अल्लाह जे घर में जेॾीमहिल बि अचो त पंहिंजी सुठा लिबास सुठो पंहिंजो सींगार करे ऐं इन में शामिलु थियो त इंसान त गुस्ल करे अचे जीअं हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ मुहदद करे छॾियो त गुस्ल यौमुल जुमआ जेको वाजिबु आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे गुस्लुल जुमआ वाजिबुन अला कुल्लि मुहतलिम। इहो जेको नबी करीम जी हदीस आहे त हर इंसान बालिग़ जेको आहे उनखे घटि में घटि गुस्ल 7 ॾींहं जुमे ॾींहुं करिणो आहे। जुमे जे ॾींहुं घटि में घटि छो जो अॻे ज़माने में पाणी घटि हूंदो हींअर त सफ़ा या सहूलियत आहे त आलिम जेके हींअर इन हदीस जी शरह था कनि उहे चवंदा त इंसानु कोशिशि करे त हर रोज़ु वञिजे जान साफ़ रहंदी बदबू न रहंदी पंहिंजे पाण खे बि इंसान खे बि सफ़ाई हिकिड़ी वणंदी ऐं बीमारियुनि खां बचंदो। हींअर जेके ॾिसंदा न माण्हू ॿाहिरि निकिरे थो धुआं गाॾियुनि जा कारखाननि जा मिटी दज़ी ॾिसंदे जा पघर अचे थो इंसान खे असल इंसान जी चमड़ी जेकी आहे न जान जी इहा 24 कलाकनि में यानी छणंदी आहे त जे इंसान न विझंदो त इहा केॾे वेंदी इहा हिते पई वेंदी वरी पोइ आख़िर हिन में बैक्टीरिया थी थिए बैक्टीरिया खां पोइ वरी जरासीम खां पोइ बदबू थींदी पोइ वरी बीमारी जीअं पाकिस्तान में चवंदा आहिनि फुडियूं थियूं थियनि हीअं थियूं थियनि। सो इहो सभु असांजे सफ़ाई जी क़िलत जे करे त अॼोका आलिम जेके चवंदा त इंसानु कोशिशि करे त हर रोज़ु वञिजे या सुम्हण खां अॻु में या सुबुह जो मुंहिंजो कौल आहे ऐं नबी करीम जी हदीस असांखे आहे त नबी करीम जो गुस्लुल जुमआ वाजिबुन अला कुल्लि मुहतलिम वाजिबु आहे त जुमे जे ॾींहुं इंसानु विझी तंहिंजी पोइ वञे। इहो आलिम चवंदा घटि में घटि यानी 7 ॾींहं माण्हू विझे छो जो अॻे ज़माने में पाणी न हूंदो घणो जॾहिं को पहुचे किथे या विझे पर घटि में घटि इहो आहे त इंसानु कोशिशि करे त विझणु जेको आहे न इंसानु साफ़ जान में बदबू न अचे ऐं के माण्हू ॾिसंदा आहिनि उन्हनि जी पंहिंजी बदबू कान ईंदी आहे या त हुननि जी यानी नासुनि में अहिड़ी का कमी थी वेंदी आहे जो बदबू हुनखे ईंदी कान पर ज़रूरी न आहे इंसानु पाण ॾिसे त बदबू पंहिंजी जान में आहे या न आहे। इंसानु कोशिशि करे साफ़ रहे विझे सदाईं हिकिड़ी सिहत जे लाइ बि सही आहे ॿियो सुन्नत बि आहे ॿियो अलाह जो हुकुम बि आहे ॿियो हिकिड़ो सींगार बि आहे मुस्लमाननि जी हिकिड़ी निशानी आहे त मुस्लमान साफ़ माण्हू आहिनि। अल्लाहु आलम बिस्सवाब।